सिंध जे डंगी भंडार ॿेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ विशव फ़ॉक फोरम, कॉमपर्स जमायतनि ऐं सिविल सोसाइटी पारां समुंड में ॿेड़ियुनि जो जुलूस कढी एहतजाज कयो वियो। रैली खे डंगी ॿेट ते वञण जी इजाज़त न ॾिनी वई। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े खां ॿेटनि ताईं धरती धड़नि तरफ़ां ॿेड़ियुनि ऐं होड़नि ते एहतजाजी रैली कढी वई। रैली में फिशर फ़ॉक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह, एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, जसम चेयरमैन ख़ालिक जोड़े जो ॿियनि अॻवाननि शिरकत कई। 100 खां वधीक ॿेड़ियुनि ऐं होड़नि में औरतनि सूधो वॾी तइदाद में धरती धणी मौजूद हुआ। पाकिस्तान नेवी वारनि काफ़िले खे डंगी ॿेट ते वञण खां रोके छॾियो, पर भंडार ॿेट ते वञण जी इजाज़त न ॾिनी। भंडार ॿेट ते एहतजाज रिकॉर्ड कराइण खां पोइ रैली वापसि इब्राहिम हैदरी रवानी थी वई। रैली खे ख़िताब कंदे मोहम्मद अली शाह, डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि अॻवाननि पाकिस्तान आयरलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ी कब्ज़े जी साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। अॻवाननि चयो त ॿेट मक़ामी माण्हुनि ऐं सूबे जी मिल्कियत आहिनि, जंहिं ते वफ़ाक़ जो कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। ऑर्डिनेंस वापसि वठण ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी।